प्यारा मोहतरम इस्लामी भाइरों के घट न समझे पर चवण जो मकसद यो आ त अल्लाह तबारक तआला हजरत सैयदना आदम अला नबीना अलैहि सलातो वसलाम के सजदो करायो सजदो इन जे लाए करायो त हजरत आदम अला नबीना अलैहि सलातो वसलाम जे इज्जत मान मर्तबे के बुलंद करने जे लाए मलाइका जेका पाक साफ मखलूक हुई जिको उहो ही कम कंदा आहिनि जिको कम अल्लाह तबारक व तआला उनन के हुक्म कंदो वा इन का सिवा कुछ न कंदा आहिनि अल्लाह ताला हुक्म कयो त मुझे सोने आदम के सजदो कयो त यकदम सजदे में गिरी पिया न पंहिंजी इबादत खे ॾिठाऊं न पंहिंजी अफ़ज़लियत खे ॾिठाऊं न पंहिंजी असलियत खे ॾिठाऊं त असां नूरानी मखलूक आहियूं पर जेकॾहिं अल्लाह जो हुक्म आहे त उन जे सजदे में गिरी पिया हिदायत रहमतुल्लाह अलैह फरमायो त मोहब्बत रखे मन में रंदा रोड़िया जल दिल में महबूब जी मोहब्बत हुजे दिल में अंबिया जी इज्जत हुजे दिल में वलियन सा मोहब्बत हुजे दिल में औलिया उलमा जो अदब हुजे उन्हें का पो फरमाए त दिल में मोहब्बत रखे उन्हनि कम त वॾा सुठा ऐं बेहतरीन न कया रुगी रटा रोड़िया पर उन्हनि जो अमल छा हो जो दिल में मोहब्बत हो दिल में हबीब सा मोहब्बत हुई दिल में औलिया जी इज्जत हुई दिल में उलमा जी इज्जत हुई दिल में मोहब्बत महबूब सा हुई वो उन्हनि रटा रोड़िया तॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो फन उन्हनि जो कम अणतरियो अखामियो पर मोहब्बती रखे मन में अदा सॼो कतियो जन तन जो सराफन तो कोई दाखिल न थियो महबूब सा मोहब्बत न हुई वो रोजेदार बुहा तहज्जुद गुजार बुहा सजी रात इबादत गुजार बुहा वडी वडी इबादत रियाजत कंदा हुआ सन्हो कदियो बेहतरीन कम कयाओ मगर मदी हुई मन में तो उन्हनि जो कोई दाखिल न थियो अल्लाह तबारक व तआला के पंहिंजे अंबिया अलैहि सलातो वसलाम सां एडी मोहब्बत आहे जो उन जे कंहिं बि नबी जे बारे में अदना तौहीन बि मुसलमान के मुसलमानियत का फारिग करे छड़ी यानी वो कुफ्र में वनी पवंदो प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो अल्लाह ताला हजरत आदम अलैहि सलातो वसलाम ने इज्जत मान मर्तबे में सजदो कराए बुलंदी फरमाए वरी हजरत यूसुफ अलैहि सलातो वसलाम के अल्लाह तबारक व तआला उन जे भाई का सजदो करायो यो सजदो ताज़ीमी पेरी उम्मत में जायज हो पर डिठो वने त जरे महबूब हर चीज में अफजल तमाम अंबिया का अफजल हर चीज का महबूब मुस्तफा अफजल है सबका महबूब हुजूर अलैहि सलातो वसलाम वजूहे कायनात है कायनात बणजण जो सबब है पर महबूब जी जेरी मल उम्मत आया अल्लाह तबारक व तआला इन असा जी शरीयत में सजदे के हराम करे छड़ियो फरमाए अल्लाह तबारक व तआला जे महबूब हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सजदो करण मनाया वलियन के सजदो करण नाहे सजदो ताज़ीमी हराम आहे त सजदो इबादत वारो कुफ्र आहे असा आले सुन्नत जो अकीदो आ इहो ही असा जे बुजुर्गन जो इहा ही तालीम आहे असा जे उलमा जी इहा ही तालीम आहे सजदो सिर्फ अल्लाह के सजदो के बी चीज के ना है सजदो सिर्फ अल्लाह के जिको ताज़ीम जे नियत सा के सजदो कदो वो कबीरा गुनाह में शामिल थे दो आई जेको इबादत जी नियत सा सजदो कदो तो वो सजदो करण वारो इस्लाम सा खारिज थी